अहम ख़बर है। नादिर जमाली केस में दादू की अदालत अहम फैसलो ॿुधाए छॾियो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जुडिशियल इंक्वायरी करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी आहे। केस जी अदालती जांच ॿिए ज़िले जज खां कराइण लाइ घरू खाते ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नादिर जमाली जा वारिस जांच ॿिए ज़िले जी जज खां कराइण चाहिनि था। अदालत जो चवणु आहे अदालत पुलिस ख़िलाफ़ दाख़िल 22A-B वारी दरख़्वास्त ते बि जुडिशियल इंक्वायरी मुकमिल थियण ताईं कार्रवाई रोके छॾियो आहे। अहम ख़बर है। नादिर जमाली केस में दादू की अदालत अहम फैसलो ॿुधायो है। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जुडिशियल इंक्वायरी करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी आहे। केस जी अदालती जांच ॿिए ज़िले जे जज खां कराइण लाइ घरू खाते खे ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नादिर जमाली जा वारिस जांच ॿिए ज़िले जे जज खां कराइण चाहिनि था। अदालत पुलिस ख़िलाफ़ दाख़िल 22A-B वारी दरख़्वास्त ते जुडिशियल इंक्वायरी मुकमिल थियण ताईं कार्रवाई रोके छॾी आहे।